माखीअ जे असुल हुजण जी सुञाण आम माण्हूअ लाइ सदाई मुश्किल कम रहियो आहे। हू अक्सर उन माखीअ खे नकल समझंदा आहिनि जेका रेफ्रिजरेटर में ॼमी वेंदी आहे, पर ईअं बि नाहे जिन माखियुनि में मिठाण जो मिक़दार वधीक हुजे उहे पिण दाणेदार थियूं वञनि या ॼमी वञनि। इन करे ख़ासि माखी जी सुञाण लाइ हमेशा माहिर माण्हूअ जी राय खे अॻियां रखियो वञे या हुननि चकास करण सां असल माखी जी ख़बर पइजी वेंदी आहे। नकली माखीअ में सौंफ जहिड़ी खुशबू हूंदी आहे। नकली माखी कागज़ ते लॻाइण सां कागज़ आलो थी वेंदो आहे। माखीअ में माचिस जी तीली बोड़े उन खे ॿाहि ॾिजे, जेकॾहिं ॿाहि लॻे त असली, जे न लॻे त नकली। माखीअ जे कतरे खे पट ते उछलजे, जेकॾहिं कतरो बीही रहे त असलीअ जे कतरे खे ज़मीन जज़्ब करे त उहा नकली आहे। फकीर साईं, माखियूं जेके आहिनि किथां किथां लाहींदा आहियो? साईं हे परे परे के कलूडीअ वेंदा आहिनि, के नवाबशाह वेंदा आहिनि, के बिरिया रोड वेंदा आहिनि, के कलजार वेंदा आहिनि, पोइ हेॾां ॿ टे जोड़ पोइ लाहे ईंदा आहिनि वञी। ॿुधी न, हिन में तमामु फ़ाइदा आहिनि जेके सीएम तमामु ज़बरदस्त पवंदा आहिनि। पोइ मौसमनि ॿारनि जे लाइ या बीमारी बड़ीअ जे लाइ, बुखार जे लाइ इहे तमामु शफ़ारी शइ आहे। अच्छा, माखीअ जा क़िस्म घणा थींदा? क़िस्म लुम जी पहिरों नंबर हूंदी आहे, अक जी पहिरों नंबर हूंदी आहे, लीमे जी हूंदी आहे। इहे माखियूं तमामु भलियूं आहिनि। पोइ हर वण में वेहे थी हिन खे मालिक जो अहिड़ो को रंग रखियल आहे जिते आर हिन जो माखीअ जो उते ई वेहंदी। जेको आर माना छा आहे? आर माना जिथे हुनजो ख़्यालु अची वियो। हिननि में राणी खे त हिकिड़ो सरदार हूंदो आहे, जिथे बि उहो वेठो न त उते हणे उते माखी वेहंदी। हा भला लिमे जी माखीअ में तव्हां चओ था त उहो पहिरियों नंबर हूंदी आहे, उनजा कहिड़ा सबब आहिनि? इहे सही बुखार खां, ॿार जे कन जे सूर खां, ॾाठ में सूर पवे उन खां तमामु भली आहे। हे शफ़ा मां अख जे धक खां। अच्छा, भला माखीअ में अॼुकल्ह मिलावटूं थियनि थियूं, उहे कीअं थींदियूं? उहे मिलावट हे सही नकुली जेको माल आहे वीचारा खंड मां ठाहिनि था, पर ॿी वरी जेका हीअ पंजाब जी माखी निकिती आहे न, उहा हेठों था हणनि, पोइ इहा नकुल थी वञे। न त पंजाब जी जुदा करे खपाइनि, सिंधी जेका आहे असली जेका शइ आहे पंहिंजी उहा खपाइनि। हीअ भली शफ़ारी शइ आहे। अच्छा, पंजाब जी माखी कीअं हूंदी आहे? उहा बि वॾी आहे, तमामु वॾी थी थिए, हुन में 10 सेर खाइज थो थिए, पर उहा अध रंग जे लाइ तमामु भली आहे। ॿुधो न साईं, उन में हिन माखीअ में उन में फ़र्क़ु केतिरो? साईं फ़र्क़ु राति ॾींहं जो आहे साईं। हीअ तमामु भली आहे। हज़ूर साईं जी दुआ बि हिन खे ई थियल आहे। हूअ जेका आहे पालियल आहे पंहिंजे बाग़नि मां, जिते पेतियूं आहिनि वॾियूं उते पालीनि था, पोइ त उहा निकिरी आई आहे, पोइ उहा हिते तयारु थी वई आहे। अच्छा, माखीअ जो भला नसुल ख़तमु थींदो पए, इन जा छा सबब आहिनि? इहे सही दवाऊं जेके था कनि, फुआरा था कनि, मेंदियुनि खे था ॾियनि, वोड़नि खे था ॾियनि ऐं वणनि खे था ॾियनि, पोइ इन में वीचारे हुनजो नसुल ख़तमु थी थो वञे। ओरिजिनल माखी वठो, 4000 रुपया किलो आहे। इहा जेन्युइन ऐं सिंधी माखी ऐं गारंटी वारी सिंधी माखी आहे। 4000 रुपया किलो सिंधी माखी वठो, तसली ऐं गारंटी तव्हांजे साम्हूं आहे ऐं का बि गुंजाइश हूंदी माखीअ में उन सां ॿधल रहंदासीं। सिंधी माखी गारंटी वारी 4000 रुपया किलो वठो। गारंटी ऐं जेन्युइन ऐं VIP शइ ऐं सिंध जी सूखड़ी ऐं सिंधी माखी पेवर माखी वठो। 4000 रुपया किलो तसली ऐं गारंटीअ सां माखी वठो। साईं, हीअ माखी तव्हां जेकी आहे हीअ अलॻि अलॻि भला ॾारनि में आहे, हीअ छा आहे? साईं, इहो माखी ने करे अलॻि अलॻि आहे, जो का नंढी आहे का वॾी आहे, माना नसुल जीअं हूंदो आहे, जीअं ख़ानदान कंहिं शइ जो हूंदो आहे। पोइ हिन में नंढियूं के वॾियूं के कीअं उहो वरी झंग में वेंदा आहियूं, पोइ जाचींदा आहियूं, ॾिसंदा आहियूं त पाणी नंढी वेठी आहे, भला थोरो घणो हुन में खाज हूंदो त भला कढंदासीं त शाम ताईं असांजो गुज़र सफ़र थी वेंदो। ऐं को दाणो वरी अहिड़ो हूंदो आहे जो किले खां वठी 1.5 किले 2 किलनि ताईं बि असांखे कोको लॻी वेंदो आहे। न हा जी। माखीअ जी कहिड़ी मौसम हूंदी आहे जंहिं मौसम में माखी लाइबी आहे? साईं, मौसम जेॾी महिल 10 महीनो शुरू थींदो आहे ऐं सर निसरंदो आहे, ॿेरियुनि में बूर हूंदो आहे ऐं लीमनि में गुलबाटी हूंदी आहे, त माखी चवंदी आहे त हाणे मां खाज जी कोशिशि कयां जो मथां थधि थी अचे ऐं जनवरी महीनो थो अचे त मूंखे खाज खपे। इन जी मौसम आहे 10 महीने खां वठी वेंदे 11 महीने ताईं मौसम आहे माखीअ जे खाज करणु। माना साल में सिर्फ़ु हिकिड़ो चकर खाज जी मौसम हूंदी आहे? साल में सिर्फ़ु उहा हिकिड़ो महीनो खाज कंदी आहे, बाक़ी 11 महीना उहो बचनि जे पोयां
हूंदी आहे। अच्छा, ही भला जेको तव्हांजे हथ में आहे माखी, ही केतिरनि वणनि मां लथल आहे? साईं ही तक़रीबन एतिरा वण आहिनि जो 70-80 खां माना मथे, का खजी आहे, का लुमा, का ॿेर आहे, को बबुर आहे, को कंडी आहे, को किरड़ो आहे, माना हीअ मुख़्तलिफ़ माना हिकिड़े वण जी न आहे। पोइ हे जेके असांजा लाहिण वारा आहिनि पोइ वञनि था 5 हुन पासे ॾे विया, 10 केॾे विया, 10 केॾे विया, पोइ जांच जूच कंदा आहिनि, जिथे उन्हनि खे नज़र ईंदी आहे पोइ उहे वीचारा पंहिंजूं लाहे शाम जो कठे करे। माखी तव्हां लाहिण वेंदा आहियो ॻोठनि मां, मुख़्तलिफ़ ॻोठनि मां, त उते माण्हू तव्हांखे चवंदा कोन असांजी माखी न लाहियो? साईं उते असां वेंदा आहियूं, माण्हू पछाड़ीअ विढ़ंदा आहिनि त बाबा तव्हां हेॾे छो था अचो, असांखे न खपे, या तव्हां हिते पोखे विया हो बाग़ जो, तव्हां माखियूं लाहिण आया हो। पर के वरी इलाइक़ा अहिड़ा बि आहिनि, गैराबाद इलाइक़ा आहिनि, पोइ उते वेंदा आहियूं, पोइ उते 5 दाणा नज़र ईंदा आहिनि, 5 दाणा वरी उते ॻोठनि में वेंदा आहियूं, बाबा अधु ते लाहे ॾियो, अधु तव्हां खणी वञो, अधु असांखे ॾियो। पोइ इन हिसाब सां वरी ॻोठनि जूं साइडियूं वठंदा आहियूं, कंहिंखां पुछा कंदा आहियूं, कंहिंखे वरी चवंदा आहियूं बाबा आहिनि या न आहिनि या छा आहे मसइलो, पोइ सभु को माना ॿुधाईंदो आहे त बाबा असां वटि 2 माखियूं आहिनि, अधु ते लाहे ॾियो या 2-3 रुपया ॾियूं था, मिड़ई जहान इहो ईअं कंदा आहियूं। माखी छाकाणि त मिठी ऐं सिहत अफ़ज़ा आहे, उन करे इंसाननि जी पहिरें ॾींहं खां पसंदीदा ग़िज़ा रही आहे, इन करे माण्हुनि सदाईं उन जी तारीफ़ पे कई। अदब में महबूबनि खे माखीअ सां भेटा ॾियणु, माशूक जे हुस्न ऐं किरदार खे माखीअ सां तशबीह ॾियणु घणो मिले थो। शाइरनि पिणु माखीअ जी तमामु घणी तारीफ़ कई आहे। दुनिया जे ॿिए अदब जियां सिंधीअ में पिणु नामियारनि शाइरनि माखीअ खे शाइरीअ में बयानु कयो आहे। लतीफ़ साईं जीअं चयो त वखर सो विया आहे जो पे पुराणो न थिए। असां वॾड़नि खां ॿुधंदा पिया अचूं त माखीअ जे बारे में, त माखी मिसाल अखि में धकु लॻी पियो, को मसइलो थी वियो, अखि ज़ाया थियण जो ख़तरो आहे, त वॾड़नि खां ॿुधंदा पिया अचूं त माखी जेतिरी पुराणी आहे ओतिरी मुफ़ीद फ़ाइदेमंद हूंदी। त इन करे असांजे सिंधी अदब में बि शाइरनि इन लतीफ़ खे महबूब सां भेटा ॾींदे उनखे माखीअ सां ऐं अहिड़ा शेर मिलनि था ज़िक्र कयो आहे उनजे लाइ। लतीफ़ साईं जो बि सुर यमन कल्याण में हिकिड़ो शेर अचे थो त कातिल कमाई करे वे माखी जे कन, कातिल कमाई करे वे माखी जे कन, वटाउनि वेही पीज जूं प्यालियूं। त कातिल कमाई करे, हाणे कातिल कमाई कीअं था करनि, माना उहे अलाह जा दरवेश, सूफ़ी, बुज़ुर्ग, वलीअ, कामिल जेके पंहिंजे नफ़्स खे क़तल था कनि, मारनि था। इन मां जा इहो असांखे दरस थो मिले, सबक़ थो मिले त इस्लाह जे लाइ ऐं मुहज़िब मुआशिरे जे क़याम जे लाइ अहिड़नि अलाह लोक माण्हुनि वटि, बुज़ुर्गनि वटि ऐं हूअं क़ुर मजीद में बि आहे त नेक सालनि जी सोबत अख़्तियार कयो। अहिड़नि माण्हुनि वटि वेही वञी ऐं तव्हां जेको आहे सो उन्हनि खां फैज़ वठी कातिल कमाई करे, माना जेके कातिल जिन पंहिंजे नफ़्स खे क़तल कयो ऐं उन्हनि वटां जेको आहे सो तव्हांखे इहो फैज़ मिलंदो। जीअं तव्हां हिन मुआशिरे में, मुआशिरे जे सिहतमंद मुआशिरे जे क़याम में तव्हां जेको आहे सुरखुरु थींदव ऐं हिकिड़ो सुठो मुआशिरो अर्जी सघिजे थो। इन करे शाइर अदीबन बुखारी माखीअ ते लिखियो आहे त गुफ़्तगू तुंहिंजी माखी बा, मिसरी बा, किशमिश बा, कुल मिठाणनि जो मज़ो सोणा तुंहिंजे लफ़्ज़नि में। जेकॾहिं कंहिं दोस्त खे शाइर अदीब भेटा ॾींदा आहिनि त उनखे माखीअ जे लार जे भेटा ॾींदा आहिनि त अॼु कंहिं संसार जहिड़ी थी लॻी, ए मिठी ॼण माखीअ जे लार जहिड़ी थी लॻी। माना माखीअ ते केतिरा ई दोस्तनि, केतिरा ई अदीबनि जन चयो आहे त माखीअ खां ख़ुदि सुठड़ा माण्हू, केॾा सुहिणा सुठड़ा माण्हू, माखीअ खां वधि मिठड़ा माण्हू। माखी असांजी सिंध जी उहा सकाफ़त आहे, जेकॾहिं कंहिं ऑफिसर खे राज़ी करिणो हूंदो आहे त उनखे माखीअ जो शीशो ॾिनो वेंदो आहे। माखीअ ते सुघड़नि बि ॾाढो लिखियो आहे। हिकु सुघड़ जूं चंद गुजारतूं ॾोर यादि था अचनि त माखीअ ते कचहरी में वेठा ॼण सुघड़ चयो त भाउ जिते वण जूं, जिते माल जा हुया उते वण जूं हुयूं ई कोन, यानी जिते माल जा मखण वण जूं माखियूं, जिते मखण हुआ उते माखियूं हुयूं ई कोन। सिंध जी सकाफ़त हूंदी कंहिं दौर में, हाणे त इहा सकाफ़त अञा उजागर न आहे थी। सिंध में जॾहिं को महिमान ईंदो अञा तव्हां ॿार या आम उतां कोन्ह वेंदव, जेके पुराणे दौर जूं उतां कोन, त सभ खां पहिरियों तव्हांखे मखण बि ॾींदा, माखी आम आहे, माखी तव्हांखे माना नेरनि में कंदा। जेके सुठा ख़ानदान आहिनि, सुठा सुठा माण्हू आहिनि, पुराणे दौर जूं औरतूं जा, पुराणे दौर जा मर्द आहिनि, उहे
माखी पंहिंजे घर में रखी छॾींदा आहिनि छो त माखीअ मां हज़ारे फ़ाइदा आहिनि हिकु न हज़ारे फ़ाइदा आहिनि माखीअ मां सभु खां पहिरियों को ॿारु ॼमे थो उनखे अधरंगो थो थिए फाल्ज थो थिए मथे में सूरु थो थिए सहिको थो थिए दम थो थिए सुलु थो थिए यानी कि माखी जेतिरी बीमारी थिए थी नी उन बीमारियुनि जो इलाजु जेको आहे सो माखीअ में आहे माखीअ जे लफ़्ज़नि ते मसरूर पनाही चयो आहे ज़िंदगी आहे मिठा माक जा ॼण फुड़ा माक जा फुड़ा जिन में उथंदा आहिनि त उहे माखीअ जा भौरा अची उनखे पीअंदा आहिनि माखीअ जे हिसाब सां असांजी हिन सिंध में माखी तव्हांखे हिन महिल जेकॾहिं लिम जी माखी पुराणे दौर जा माण्हू लिम में माखी विहारे छॾींदा आहिनि हिते काफ़ी एतिरियूं सारियूं आहिनि पर असांजे हिन सकाफ़त खाते हिन जे नालीअ जे करे अॼुकल्ह ॿेला ॾिसो हिन में झंग थियो आहे माशाअल्लाह हिन में माखी थींदी अलाह अलाह जो करीम कंदो पर माखी असां लाइ अणलभ थी वई आहे माखीअ जे पार जी जेकॾहिं अदीब ऐं शाइरनि वॾो ज़िक्र कयो शेख हयाज़ लिखियो आहे बुखारी लिखियो आहे आकाश लिखियो आहे पर माखीअ ते जेको बि जेतिरो बि चइजे नी माखी उहा शइ आहे जेकी नबी साईं जे पघर मां असांखे अॼु एतिरी तारीख़ आहे इन ते उलमा कराम बि नज़र विझंदा हाफ़िज़ क़ुरान बि हूंदा पर माखीअ मां जेतिरा फ़ाइदा असांखे आहिनि पर अॼु अफ़सोस आहे जो वॾी जाबलू माखी ऐं हिन माखीअ जो वकार असांजे भाइरुनि विञाए छॾियो आहे चास जी माखी ठाहे गुड़ जी माखी ठाहे उनखे जेननि माखी करे था हलाइनि पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजो इनकलाबी शहर आहे जंहिं टाइम में सिंध जो पाणी जेको आहे सो ख़ुश्क साली अची वई उन टाइम में हिते तक़रीबन तितर बि बुख पिया मरनि त माखी बि जेको आहे सो बुख बि भरे मच्छियूं ॿाहिरि पाणीअ खां बग़ैर तड़पनि पियूं पोइ हुनजे हिसाब किताब सां मां माखीअ जे बारे में हिकिड़ो शेर लिखियो त सिंधू अमी मच्छी आहे मच्छीअ जो अहसासु कर सिंधू अमी मच्छी आहे मच्छीअ जो अहसासु कर रोज़ी आहे मलाह माछीअ जी माछीअ जो अहसासु कर छो जो माण्हू बि त बुख मरनि पिया सिंधू अमी मच्छी आहे मच्छीअ जो अहसासु कर रोज़ी आहे मलाह माछीअ जी माछीअ जो अहसासु कर पंजाब तूं वागूं न थी वागूंअ जो न कर पोपरी अॾाईअ जो अहसासु कर सिंधू अमी मच्छी आहे मच्छीअ जो अहसासु कर रोज़ी आहे मलाह माछीअ जी माछीअ जो अहसासु कर कल्ह कचे खां तितरो उॾियो पाणी पके ते बि नथसि मिलियो कल्ह कचे खां तितरो उॾियो पाणी पके ते बि नथसि मिलियो ॿोले थो प्यारणियूं ॿोलियूं पखीअ जो अहसासु कर सिंधू अमी मच्छी आहे मच्छीअ जो अहसासु कर रोज़ी आहे मलाह माछीअ जी माछीअ जो अहसासु कर सुकल दुबे ते भुणा मिड़िया सर माखीअ जी ॻाल्हि आहे सुकल दुबे ते भुणा मिड़िया अची हिन गप में अड़िया पहचान था हर कंहिंखे मैठाज माखीअ जो अहसासु कर सिंधू अमी मच्छी आहे मच्छीअ जो अहसासु कर रोज़ी आहे मलाह माछीअ जी माछीअ जो अहसासु कर हीअ खाल त खुमार जी न आहे हर कंहिं ॿार जी आहे हीअ खाल त खुमार जी न आहे हर कंहिं ॿार जी आहे हवा उन में उॾरे थी धरतीअ जो अहसासु कर सिंधू अमी मच्छी आहे मच्छीअ जो अहसासु कर ॿियो हिकिड़ो मज़ाक़ी शाइर आहे जंहिंमें मां जेको आहे सो जीअं लतीफ़ साईं तव्हां ॾिसंदा त उठनि जा केतिरा क़िस्म कया माखीअ जो बि असां चिटो माखी न चवंदा आहियूं उते हुनजो को नालो रखंदा आहियूं हिकिड़ो माखीअ जो नालो न हूंदो आहे भुणा भोर नाव हुनजो जॾहिं को वठे थो दिलि में मेलो ख़ुशियुनि जो मचे थो सर मजाज़ आहे नाव हुनजो जॾहिं को वठे थो दिलि में मेलो ख़ुशियुनि जो मचे थो आहे सुहिणो सभिनि खां प्यारो मां हर हर ॾिसां हू नज़ारो भौर हुन ते बि भुलिजी पवनि था जॾहिं ॻाढ़ो वॻो हू मटे थो नाव हुनजो जॾहिं को वठे थो दिलि में मेलो ख़ुशियुनि जो मचे थो हुनजे नज़रनि जो शिकार थियुसि मां पोइ खाल त मां खुमार थियुसि मां प्यारो ॾाढो आहे प्यारो नगराणी जंहिंखे आहे सो झूमे नचे थो नाव हुनजो जॾहिं को वठे थो दिलि में मेलो ख़ुशियुनि जो मचे थो माखीअ जी मख जी हिकु ख़ुसूसियत ग़लाज़त खां परे रहण पिण आहे जेकॾहिं का मख भुल में गंदगी खणी मानारे में दाख़िल थियण जी कोशिश कंदी त सरदार मख उनखे रोके वठंदी छाकाणि त हू ॼाणींदी आहे त उन ग़लाज़त जे करे सॼी माखी ख़राब थी वेंदी इहा ॻाल्हि मखियुनि जी ईमानदारीअ खे पिण ज़ाहिर करे थी जी नाज़रीन न्यूज़ स्पेशल प्रोग्राम में असां माखीअ मुतलिक़ मुख़्तलिफ़ ख़्याल ऐं मुख़्तलिफ़ राया ॿुधासीं त माखी जेकी आहे इंसानी सिहत लाइ केतिरी फ़ाइदेमंद आहे ऐं माखीअ जा कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं माखी केतिरी महिनत करे ऐं माखीअ जा जेके कुटुंब आहिनि माखीअ जो जेको क़बीलो आहे ऐं माखीअ जा जेके अंदाज़ आहिनि उहे सभु असां ॾिठासीं वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं तेसिताईं ॾींदा इजाज़त कैमरामैन परवेज़ आलमानी सां गॾु DM सुमरो KTN न्यूज़ ठारूशा।